अस्सलाम वालेकुम दोस्तों, सब खां पहिरीं तव्हां ही ॾिसो, मूं वटि को बि पैकेज ना आहे, का बि इंटरनेट जी एमबियूं मूं वटि न आहिनि। तव्हां ही ॾिसो, मां जैज़ ऐप खोलियो आहे। हिन जैज़ ऐप में तव्हां ॾिसो, मूं वटि को बि पैकेज लॻल न आहे। सभ खां पहिरीं तव्हांखे सबूत ॾेखारणु लाज़मी आहे। तव्हां ही ॾिसो, मूं वटि को बि पैकेज न आहे ऐं मां हाणे यूट्यूब बि हलाए ॾेखारींदुसि त तव्हां ॾिसो त मूं वटि यूट्यूब हले थो या नथो हले। तव्हां पाण ई ॾिसो त मूं वटि को बि पैकेज न आहे ऐं हिन VPN जे ज़रिए मां कीअं इंटरनेट हलायां थो ऐं तव्हां बि हलाए सघो था आसानी सां। न हिन में का फाइल आहे न का छा, तव्हांखे सिर्फ़ु हिकिड़ो सर्वर आहे, उहो तव्हांखे सिर्फ़ु उनखे कनेक्ट करिणो आहे। हीअ ॾिसो, यूट्यूब बि मूं वटि कोन थो हले, को बि मूं वटि पैकेज न आहे। इहा ॻाल्हि तव्हांजे आॾो मूं साफ़ ज़ाहिर करे छॾी आहे। हाणे हलूं था VPN जी तरफ़। सभ खां पहिरीं मां हीअ जेकी जैज़ ते मुंहिंजी डेटा हुई, मां हाणे ज़ोंग ते कंदुसि, छो जो ज़ोंग मुंहिंजो पैकेज आहे इंटरनेट जो। तव्हांखे इहो जेको आहे त VPN डाउनलोड करिणो पवंदो। उहो डाउनलोड तव्हांखे प्ले स्टोर तां करिणो आहे। प्ले स्टोर में वञी करे तव्हां उते लिखिणो आहे तव्हांखे ई डोज़ तव्हां लिखंदव, ऑटोमेटिकली तव्हांजे हेठां इहो VPN जेको आहे अची वेंदो। हीअ ॾिसो, ई डोज़ टूनल प्रो, ही VPN आहे। ही मूं ऑलरेडी डाउनलोड करे छॾियो आहे, तव्हां डाउनलोड कजो। मां हिन खे सिर्फ़ु ओपन कंदुसि। ओपन करण खां वक़्तु तव्हां वटि MB लाज़मी हुजनि, या ॿी के सिम ते डेटा हुजे, तव्हां हुन ते हिनखे अपडेट कंदव। जीअं ओपन कंदव, कुझु सेकंड बीहंदव, हीअं ऑप्शन अची वेंदो। हीअ ऑप्शन अची वियो त सम्झो तव्हांजा सर्वर लोड थी वेंदा। तव्हां हिनखे ओके करिणो आहे, न कि तव्हां हिनखे कैंसिल कंदव। सिर्फ़ु तव्हां हिनखे ओके कंदव। ओके करण खां बाद में वरी ऑप्शन आयो आहे, तव्हां हिनखे लेटर कंदव। ऐं हाणे तव्हांजे अॻियां ॿ ऑप्शन नज़र ईंदा, हिकिड़ो बेस्ट ऐं हिकिड़ो डायरेक्ट SSH। हे मथे ऑप्शन खे तव्हां पहिरीं क्लिक कंदव। इन में तव्हांखे सर्वर कनेक्ट करिणो आहे, कनेडा जो या जर्मनी जो। ये मथे ऑप्शन आहे, मां जर्मनी कयां थो, तव्हां कहिड़ो बि करे सघो था। जर्मनी करण खां बाद में हेठि ईंदव, डायरेक्ट वारे ऑप्शन खे तव्हां इनखे क्लोज़ कयूं, सॉरी एड अची वियो आहे। इन एड खे मैं ख़त्म कयां थो। डायरेक्ट SS जो हेठि ऑप्शन आहे, इनखे तव्हां वञी करे मथे कंदा वेंदव त हेठि हुनजो हिकु हेठि ऑप्शन आहिनि, जेके मां सर्वर तव्हांखे ॾेखारियां थो। ही काफ़ी सर्वर हिन में मौजूदु आहिनि। तव्हां हिनखे मथे कंदा वेंदव, उहे हेठि आहिनि, हिनखे तव्हां मथे कंदा वञो। मां बि हिनखे मथे कयां थो। हेठि सर्वर 2-3 आहिनि जेके जैज़ जे नाले सां आहिनि, उहे तव्हांखे मां ॾेखारियां थो। उहे तव्हां हिते सिलेक्ट करणा आहिनि। जीअं ई हिनखे मथे कंदा वेंदव, तव्हांखे मां ॾेखारियां थो। उनखां पहिरीं तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजे वीडियो खे लाइक कयो। असां VPN ते वीडियो मां घटि ठाहींदो आहियां, छो जो यूट्यूब जे हवाले सां मसइलो थींदो आहे। पर सोचियुमि रमज़ान भलारे जो महीनो आहे ऐं दोस्तनि खे थोरो तोहफ़ो ॾिनो वञे, उन जे लाइ ही वीडियो ठाहियां पियो त जीअं दोस्त हिन मां फ़ाइदो वठी सघनि। रमज़ान ऑफर तव्हां दोस्तनि जे लाइ मां खणी आयो आहियां। तव्हां ईअं मथे कंदा वेंदव त हिते तव्हां ॾिसंदव त आख़िर में कुझु ऑप्शन ईंदा जैज़ सिम जा, तव्हांखे उहे मां ॾेखारियां थो। हीअ ॾिसो ऑप्शन अञा मुंहिंजे ख़्याल में न आया आहिनि, अञा हेठि हूंदा। बसि थोरो हीअ कंदा वञिजो, तव्हांखे हिते ॻोल्हणा पवंदा। आख़िर में आहिनि जैज़ लिखियलु हूंदो, जैज़ फ्री सिम जे हवाले सां ॾिसो, PK जैज़ फ्री लिखियलु आहे। त तव्हांखे इन्हनि मां हिकु जेको ॿिए नंबर ते पहिरें नंबर ते सॉरी सिलेक्ट करिणो आहे। PK उहे जेको मां निशान हणां थो न, हे जैज़ फ्री न्यू, सॉरी PK जैज़ फ्री न्यू, हा इहो पहिरें नंबर वारो तव्हांखे सिलेक्ट करिणो आहे। सिलेक्ट करण खां बाद में तव्हांखे सिंपली हिन खे तव्हां स्टार्ट कंदव। स्टार्ट करण खां ई तव्हां ही ॾिसो त मुंहिंजो जेको आहे त सर्वर जेको आहे त कनेक्ट थी वियो आहे, VPN कनेक्ट थी वियो आहे ऐं मां हाणे इंटरनेट आराम सां हलाए सघां थो। तव्हां ॾिसो, मां यूट्यूब जेको आहे त ओपन कयां थो। यूट्यूब जेको आहे त मां ओपन कयो आहे। मुंहिंजी डेटा बि 2 सिम जंहिंमें जो जैज़ पियल आहे उन ते खुलियल आहे। मां हिन मां को बि वीडियो तव्हांखे ओपन करे ॾेखारियां। तव्हां दोस्तनि ॾिठो त पहिरियों मूं वटि पैकेज न हो, VPN कनेक्ट करण खां पोइ हीअ ॾिसो मूं वटि यूट्यूब हली वियो आहे। उमेद आहे तव्हां दोस्तनि खे असांजो वीडियो पसंदि आयो। अगरि पसंदि आयो हुजे त कमेंट में असांखे ज़रूरु ॿुधाइजो। तव्हां दोस्तनि जूं महिरबानियूं।